अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु जो क्लास आहे उहो 9th क्लास जी सिंधी आहे। जीअं त पाण 9th क्लास जी जेको सिंधी हुई उन ते सरासरी तौर ते उन जा जेके अहम सवाल हुआ, जेको अपडेटेड सिंधी कोर्स थियो हुयो उहो पढ़ी रहिया हुआसीं। ऐं असां जेको अली अहमद बिरोही तंज़ो मज़ाह जो शाइर आहे उन जो जेको हुयो अदू मोतीअ जो राग सिखणु उसी ताईं पहुता हुआसीं। हाणे पाण जेके ख़त हुआ चांडोकी ऐं मां शेख हयाज़ जी उन तरफ़ वधंदासीं। पर उनखां पहिरीं जेकॾहिं शबाना नवाज़ ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब करे बेल आइकन जो बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु विसारींदा त जीअं असांजो हर ईंदड़ मालूमात क्लास सभ खां पहिरीं तव्हां वसूल करे सघो। वधूं था क्लास जे तरफ़। 9th क्लास जो जेको ही बुक आहे चांडोकी ऐं मां शेख अयाज़ जो आहे। शेख अयाज़ कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि। शेख अयाज़ जो असुल नालो शेख मुबारक अली आहे ऐं संदन वालिद जो नालो ग़ुलाम हुसैन शेख हुयो। शिकारपुर में 2 मार्च 1923 ते ॼायो आहे ऐं उन्हनि जी जेका शेख अयाज़ 28 दिसंबर 1997 ते वफ़ात कई। संदन क़बर भिट शाह में करा ॾंड जे भरिसां आहे। संदन वसियत मूजिबि खेनि करा ॾंड जे भरिसां दफ़न कयो वियो हो। ऐं शाह जेके पाण सिंध यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर बि रहिया। शेख अयाज़ शाइरीअ सां गॾोगॾु शेख अयाज़ जी वजह शोहरत शाइरी आहे, पर शेख अयाज़ शाइरीअ सां गॾोगॾु केतिरा ई किताब लिखिया जंहिंमें संदन आतम कहाणी किथे त भञिबो थक मुसाफ़िर ऐं जग मुड़ियो ई सपनो संदन जी आतम कहाणी आहे। उन खां पोइ आहे त पुनल खां पोइ सफ़ेद वहशी संदन कहाणी जो मजमूओ आहे। उन खां पोइ ख़तनि जो मजमूओ आहे काक ककोड़िया कापड़ी, ठीकु आहे, ऐं जे नाले सां छपियल आहे। ऐं हिन उन ख़तनि जे मजमूए मां जेको ख़त हुननि मोहम्मद इब्राहिम जोए ॾांहुं लिखियो उहो हिते पेश कजे थो। हाणे इहो सवाल बची सघिजे थो त चांडोकी ऐं मां छा आहे? ख़त आहे, कहाणी आहे, अफ़सानो आहे, ड्रामो आहे, ख़त आहे। शेख अयाज़ चांडोकी मां ख़त कंहिं ॾे लिखियो हुयो? इब्राहिम जोए ॾे। शेख अयाज़ जो ख़त चांडोकी मां छा तां वरितो वियो हो? जे काक ककोड़िया कापड़ी। शेख अयाज़ जे ख़तनि जो मजमूओ कहिड़ो आहे? जे काक ककोड़िया कापड़ी। शेख अयाज़ जे आतम कहाणी किथे त भञिबो थक मुसाफ़िर ऐं जग मुड़ियो सपनो। शेख अयाज़ जे कहाणी जो मजमूओ सफ़ेद वहशी। शेख अयाज़ जे शाइरीअ जा त केतिरा ई मजमूआ आहिनि। उनखां पोइ पाण अॻिते वधूं था। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हिते जेको आहे त ख़तमु थिए थो सिलसिलो राइटर्स जो ऐं मज़मून जो ऐं शाइरीअ जो सिलसिलो शुरू थिए थो। हाणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई 1690 में पैदा थिया ऐं 1752 में वफ़ात कयो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सां गॾु शाह अब्दुल करीम बुलड़ियारे जो किताब क़ुरान शरीफ़, मौलाना रूमी जेको जो रिसालो आहे हमेशह गॾु हूंदो हो। हाणे शाह अब्दुल करीम शाह लतीफ़ जो जेको शेरी मजमूओ आहे उहो 30 सुरनि ते मुश्तमिल आहे। उन जा 5 सुर ससीअ ते आहिनि। सुर ससी, सुर आबरी, सुर आदेसी, सुर कोयारी, सुर हुसैनी, कोयारी जबल खे चइबो आहे। उन खां पोइ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ते जेको उनजो सुर आहे उनखे ऐं अहले जो ज़िक्र आहे जंहिं सुर में उनखे सुर केॾारो चइबो आहे। मोरड़े मीरबर जो जंहिंमें ज़िक्र आहे उनखे सुर कामोद चइबो आहे, ठीकु आहे। ईअं मूं तव्हांखे ॿुधायो आहे त कहिड़े सुर में छाजो ज़िक्र आहे, कहिड़े सुर में छाजो ज़िक्र आहे, ऐं मुख़्तलिफ़ जेके क्लास हुया मूं हुननि में तव्हांखे ॿुधायो बि आहे त हिन सुर में ही जीअं बिलाल जो छा में ज़िक्र आहे, तमर फ़कीर जो छा में ज़िक्र आहे, या पखीअ जो कहिड़े सुर जो जेको नालो पखीअ ते आहे, सुर कारायल, ऐं ॿिया बि अच्छा सुर सारंग उन में मींहं जो ज़िक्र आहे। कहिड़े सुर जे बारे में चयो वेंदो त शाह साहिबु पंहिंजे हू जवानी जे ॾींहंनि में ॻायो हूंदो सुर खंभाट, सुर कल्याणा, सुर यमन कल्याणा, सुर मूमल राणवा, उन में काकमल जो ज़िक्र आहे, सुर मारी आहे, सुर लेला चनेसरा, ऐं ॿिया जेके 30 सुर आहिनि कहिड़ा सुर कंहिं जे बारे में इहे अगरि तव्हां यादि कयो त तव्हांजे लाइ इलाही लाभायता थी सघनि था। उनखां पोइ अॻिते वधूं था त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां पोइ जेका न्यू एडिशन थी आहे मियां सरफराज़ कलोड़ो। तव्हांखे ख़बर आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि कलोड़नि जे दौर जो शाइर आहे, जंहिंजे करे ई कलोड़नि जे दौर खे सिंधी अदब जो सुनहरी दौर सॾियो वञे थो। कलोड़ो सल्तनत जा हाकिम जेके शेरो शाइरी सां तमामु घणी
दिलचस्पी रखंदा हुआ। मुनाजात जा शाइर ऐं मियां सरफराज़ कलोड़ो ग़ुलाम शाह कलोड़ो जो फर्ज़ंद हो। सनन जनम 1750 में थियो ऐं वफ़ात 1777 में थी। सनन जनम 1751 में थियो ऐं वफ़ात 1777 में थी, यानी 26 सालनि जी उमिरि में। हैदराबाद में पाण जा हुआ, केतिरनि ज़बाननि जा ॼाण हुआ। सिंधी शाइर में मदाह जो मौजूद हो, मदाह हुन क़ैद दौरान लिखिया ऐं सनन मुक़बिरो हैदराबाद सिंध में आहे। हिते सैंपल तौर मियां सरफराज़ कलोड़े जो मदाह पेश कयो वियो आहे। उन खां पोइ सचल सरमस्त 1739 खां 2827 ताईं रहिया। सचल सरमस्त मीरनि या टालपुरनि जे दौर जा शाइर हुआ। सचल सरमस्त जो असुल नालो मियां अब्दुल वहाब हुयो। सचल सरमस्त शाइरीअ में जेको सचल सरमस्त खे माइट सचे ॾिनो करे सॾींदा हुआ, इन जे करे हुन शाइरीअ में सचू सचल सचे ॾिनो बि कमु आंदो आहे ऐं फारसी कलाम में तख़लुस आश्कार कमु आंदो अथई। सचल सरमस्त खेरपुर ज़िलो ऐं गंबट। सचल सरमस्त खे हफ़्त ज़बान शाइर सॾियो वेंदो हो। हफ़्त ज़बान इन जे करे जो हुन 7 ज़बानुनि में शाइरी कई। सचल सरमस्त 14 रमज़ान 1242 ते वफ़ात कई। आज़ा शाइर तालको गंबट ज़िलो खेरपुर। सचल सरमस्त। उन खां पोइ आहे सामी। मूं तव्हां खां पुछो हो कंहिं क्लास में पोइ में त सामीअ जो असली नालो छा आहे। सामीअ जे शाइरीअ में सामीअ जा सुलूक जेके आहिनि उहे तमामु मशहूरु आहिनि। सामी 1743 में पैदा थियो ऐं 1850 में वफ़ात कई। सामी ऐं शाह साहब ऐं सचल खे शाह सचल सामी सिंध जी त्रिमूर्ति कंहिंखे सॾियो वेंदो आहे। इहो बि कमीशन में सवाल हुयो त सिंध जी त्रिमूर्ति कंहिंखे सॾियो वेंदो आहे। शाह सचल सामी। हिन दरवेश जो नालो हुयो भाईचंद राय बच्चू मल्लुंड। सामी सनन तख़लुस हुयो त सामीअ जो असली नालो आहे भाईचंद राय बच्चू मल्लुंड ऐं उहे स्वामी मेंगराज ब्राह्मण जे नाले खे शरफ़ ॾियण लाइ शाइराणो नालो या तख़लुस कॾहिं सामी त कॾहिं ब्राह्मण कमु आंदो अथसि। पाण 1743 में शिकारपुर में पैदा थिया ऐं 107 सालनि जी उमिरि में हिन दुनिया मां वफ़ात कया। जेकी बेत चइनि तिन खे सामीअ जा सुलूक सॾिबो आहे उहे ॾाढा सपक सवादी ऐं रूहानी रमज़नि वारा हुया। जेका मतिलबु शाइरी सामीअ जी जेका शाइरी आहे उनखे सामीअ जा सुलूक चइबो आहे। हिते बि पहिरियों नंबर इहो ई सुवालु आहे त सामीअ जे शाइरीअ खे छा चयो वेंदो आहे। सामीअ जी शाइरीअ खे सामीअ जा सुलूक चया वेंदा आहिनि। हिते जेका मुंहिंजी शाइरी आहे उहा माया आहे। माया। हिते हिकिड़ो ॿियो सुवालु आहे त सामीअ जो असली नालो छा आहे। भाईचंद राय बच्चू मल्लुंड। सामी किथे ॼायो? शिकारपुर में। सामीअ जी शाइरी खे छा चइबो आहे? सामीअ जा सुलूक। उन खां पोइ असां जेको नेक्स्ट आहे सैयद साबित अली शाह। सैयद साबित अली शाह 1740 में सेवण में ॼाया ऐं 1803 में वफ़ात कयनि। सनन वॾा असुल मुल्तान जा हुया ऐं सैयद साबित अली शाह खे मरसे जो बानी बि सॾियो वेंदो आहे। सिंधी मरसे जो बानी। पाण केतिरा ई क़सीदा बि लिखियनि ऐं 27 जमात सानी 1810 में सेवण में वफ़ात कयूं ऐं सनन मदफन बि सेवण में आहिनि। सनन वॾा मुल्तान में आया, पाण सेवण में पैदा थिया, सेवण में तदफीन थियनि ऐं सैयद साबित अली शाह मरसे जो बानी हो। ऐं हिते बि जेको मिसाल तौर पेश कयो वियो आहे उहो सनन मरसियो आहे ऐं उहो साॻियो ई मरसियो आहे जेको पोएं कोर्स में हुयो त करबला जे क़त्ल जी कर का ख़बर है आसमान। ठीकु आहे। उन खां पोइ नेक्स्ट आहे मीर अब्दुल हुसैन सांगी। मीर अब्दुल हुसैन सांगी वफ़ात 1800 विलादत 1851 वफ़ात 1834। सांगी सनन तख़लुस हो ऐं हिन जे वालिद जो नालो मीर अब्बास हुयो। उहे हिकु अंग्रेज़ ख़ातून सां कलकत्ते जे हज़ारे बाग में नज़रबंदीअ दौरान शादी कई, जंहिंमां 1851 धारे मीर अब्दुल हुसैन खान सांगी पैदा थिया। 1857 में वालिद जी वफ़ात खां हू पंहिंजे चाचे मीर हसन अली खान सां गॾु सिंध में आयो। यानी इहो तव्हां सवाल त मीर अब्दुल हुसैन सांगी जे वालिद जो नालो छा हो? मीर अब्बास अली सांगी
ऐं सनन चाचे जो नालो छा हुयो? मीर हसन अली। ख़त्म था कयूं इंशाल्लाह, ऐं नेक्स्ट क्लास में वरी मिलंदासीं। पर हुन खां पहिरीं जेकॾहिं शबाना नवाज़ ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब करे बेल आइकन जो बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु विसारींदा। इंशाल्लाह ताला ईअं जल्दी जल्दी जेके आहिनि सरासरी तौर ते जेके अहम पॉइंट्स सम्झी वञनि, जेके अहम पॉइंट्स सम्झी वञनि थियूं उहे तव्हां सां शेयर कंदमि। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा। सिंध सलामत, साथ सलामत।